बिल्कुलु ग़रीबनि जा हक़ आहिनि। इन जे हक़ लाइ सदाईं म्यूनिसिपल एम्प्लॉय यूनियन जदोजहद कई आहे। पोइ उहो चेयरमैन जो दौरु हुजे, उहो एडमिनिस्ट्रेटर जो दौरु हुजे, उहो डीसीएन जो दौरु हुजे, असां पंहिंजे पाण खे नुक़सानु ॾेई करे ग़रीबनि जा हक़ वठी ईंदा आहिनि। न त उहो किथे वेठल हुआ जंहिं टाइम असीं त स्ट्राइक ते वेठल हुआसीं। असीं अॼु बि मुलाज़िमनि सां गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु आहियूं, परीं बि गॾु आहियूं ऐं इनशाअल्लाह जेको पघार आहे उहो म्यूनिसिपल एम्प्लॉय यूनियन ई वठी ॾींदी बिना के मफ़ाद बिना के शइ जे। ऐं अॼु बि चवां थो त जिन जा पघार बंदि आहिनि असां वटि एम्प्लॉय यूनियन में अचनि, असीं उन्हनि जे बाक़ाइदे तदारक कंदासीं ऐं उन्हनि लाइ वेंदासीं ऐं उन्हनि लाइ ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ वठी ॾींदासीं। पर उहो अचनि न पिया ऐं हू पंहिंजे माना जेको त ॿिए किरदार ॾांहुं वञनि पिया त उन में तव्हां आवाम बि समझदार आहे, तव्हीं बि समझदार आहियो। इन खे हाणे वधीक असीं कुझु कोन था थी सघूं। असीं सिर्फ़ु इहो चवंदासीं त हक़ वठिणो आहे त हिकु मुठि थियणो आहे। पघारनि जी ॻाल्हि आहे, असांजे सिटी चेयरमैन साईं शाहनवाज़ शाह सां ऐं असांजे म्यूनिसिपल कमेटी जे चीफ म्यूनिसिपल एजाम मला साहब सां ॻाल्हायो आहे। बजट अला कंदो हिकिड़े ॿ ॾींहं में पेश थी वेंदी, उहो पघारनि जो मसइलो बि हल थी वेंदो। जो सिर्फ़ु उन्हनि मुलाज़िमनि जी मालिकी कंदासीं जेके ड्यूटियूं कनि था ऐं जेके जिन घोषित मुलाज़िमनि जा पघार बंदि थिया आहिनि, अहिड़ा काफ़ी सारा मुलाज़िम आहिनि जेके ड्यूटियूं करण जे लाइ तयारु कोन्हे। उन्हनि जा ऑर्डर बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते निकिता आहिनि पर उन ऑर्डर खे उन्हनि छॾे छॾियो आहे। पोइ बि कुझु मसइलतनि जे करे उन्हनि जा पघार जेको सो हिते चेयरमैन साहब ऐं इहो ॿिया टिया अॻा ठीकु आहे लोकल माण्हू थियनि था थींदा रहिया। पर हाणे हिन वक़्तु जॾहिं जेको सो सॼी सिंध में इहा मुहिम हले पई त बाबा मुलाज़िमनि खां ड्यूटियूं वठो ऐं घोषित मुलाज़िमनि जी निशानदेही करियो। पुराणे जुनियल सां ॿधियल आहियूं असीं, हीअं गॾु आहियूं, सभु जुनियल गॾु हुई, सभु असांजे गुजराती सभु सही गुजराती सभु गॾु हुआ। ख़ाली 19-20 थी वियो आहे हींअर, हुन करे हीअ थी वियो आहे ॾिचो न त सभु सिकंदर साहब जा गॾु हुआ। सिकंदर असांजे कम बि कराया आहिनि, हीअं कोन्हे असीं छाजे लाइन में पोयां पिया घुमूं, असांजे कम बि कराया आहिनि, वठी ॾिना हक़ वठी ॾिना। ख़ाली हिकिड़े साल थी वाधी कोन मिली आहे, हुन में ई घोड़ा घोड़ा थी आहे। अस्सलाम वालेकुम ज़ाहिद भाई। पहिरीं ॻाल्हि त जेको कल्ह हिननि जो हिकिड़ो एहतजाज जो या जेका इहा मीटिंग हुई, उहा हिकिड़ी मीटिंग माना पंहिंजे ज़ाती मफ़ाद जी हुई। ऐं उन्हनि मज़दूर यूनियन जे जेको उहिदेदारनि खां इहो हिकिड़ो सुवालु कंदसि त पूरो 2 साल ऐं विच में 3 साल पूरा जॾहिं म्यूनिसिपल एम्प्लॉइज़ यूनियन हिते रोड ते धरना हणी करे पघारूं पे करायूं त हुनजो असां सां न वेहण जो कारण छा हो? जॾहिं हू चेयरमैन जा ॿांबेली हुआ या ॿिए कंहिंजा ॿांबेली हुआ तॾहिं हिननि खे मुलाज़िम यादि कोन हुआ। अॼु जॾहिं रिटायर थिया आहिनि ऐं हुननि जा पैसा अञा ताईं माना कोन मिलिया आहिनि, जीअं नंबर वाइज़ सां पैसा हलनि था त नंबर वाइज़ ते जॾहिं हुनजो नंबर ईंदो तॾहिं पैसा मिलंदा। हिन खां पहिरीं माण्हू ॿिया रिटायर थियल आहिनि त अॼु हिननि खे उहे मुलाज़िम यादि पिया अचनि त हुननि जा पघार बि वठिणा आहिनि, हुननि जी पेंशन बि वठिणी आहे, हुननि जो सभु कुझु वठिणो आहे। जॾहिं थी ज़ाती मफ़ाद जे करे पंहिंजी जेको पंहिंजी ज़ाती मफ़ादी जंग जे करे मुलाज़िमनि खे इन्वॉल्व पिया कनि। जॾहिं त सैनिटेशन में अहिड़ी का बि कटौती कोन थी आहे जेका कल्ह हिननि जे मौक़ूफ़ में हली आहे त सैनिटेशन में कटौती आहे, सैनिटेशन जा पघार, अहिड़ो को बि माना इशू हिते अञा ताईं न थियो आहे। ऐं अॼु हिननि हीअ था चवनि त सैनिटेशन जा जेके पघार थियणु खपनि। ऐं त हैरानी सां इहा ॻाल्हि करियां थो त अॼु खां पहिरीं जेका म्यूनिसिपल एम्प्लॉय यूनियन स्ट्राइक करे 1 खां 5 ग्रेड जॾहिं वरितो हो पघार, उन में असां क्लार्क लेवल असांजा असां कोन वरिता। छाजे करे पहिरीं मुलाज़िमिन जेके गटर ते कमु था कनि, सफ़ाई जो कमु था कनि, हक़ हिननि जो पहिरीं पैसा घटि हुजण जे करे असां फ़ैसिलो इहो कयो त बाबा 1 खां 5 ग्रेड खे पैसा ॾिना वञनि। उन्हनि जी मुखालिफ़ या मज़दूर यूनियन रही हुई फ़ैसिले जी त अगरि उन्हनि खे पैसा ॾियो था त पहिरीं असांखे पैसा ॾियो, पोइ जेको तो तव्हां ॿियनि खे ॾियो। जॾहिं त लीडर जो कमु इहो हूंदो आहे त पंहिंजे पाण ते कुआड़ो रखी ग़रीब मुलाज़िमनि जो कमु करे। जेको फ़ैसिलो असां कयो त उन में असां पंहिंजे पाण जो पैसा कोन वरिता, असां ग़रीब मुलाज़िमनि जा कमु वरिता। जॾहिं फ़ैसिलो थी वियो उन खां पोइ धमकी ॾियणु त असां स्ट्राइक था करियूं, असां क्लार्कनि खे ॾियो, मज़दूरनि खे ख़ाली हेठे तबिके खे छो। ऐं वॾे में वॾो इहो सानियो टणवंत खान में हिकिड़ो थियो हो त असांजा पंहिंजा ॿाहिरि असांजा बचा सैनिटरी वर्कर असांजा बचा आहिनि, उहे जॾहिं 3 माण्हू जॾहिं गटर में गुज़ारे विया त इहा मज़दूर यूनियन किथे हुई? मज़दूर यूनियन उन्हनि जे जनाज़नि में कोन वई, उन्हनि जे फातान ते कोन वई, उन्हनि जे कंहिं दुख सुख में कोन वई। ऐं वरी कल्ह जे मौक़ूफ़ में इहे था ॾियनि त बाबा हिननि खे कूड़ा ऑर्डर मिलिया आहिनि। जॾहिं त इहा ई मज़दूर यूनियन हुई जॾहिं ऑर्डर एम्प्लॉय यूनियन खे वठी ॾिना। सिंध जी तारीख़ में पहिरियों इहो आहे जो जेको गुज़ारे विया उनखे एट ए टाइम ऑर्डर मिलियो ऐं एट ए टाइम असां पैसा वठी ॾिना। इहो सिंध जी तारीख़ में बल्दिया में असां पहिरें जे करे इहो फ़ैसिलो कयो जंहिं ते पूरी सिंध असांखे एप्रिशिएट कयो। पर उन में इहा मज़दूर यूनियन ख़ुशि कोन हुई त जेको सो इन्हनि खे इहा शइ मिले। अॼु जॾहिं उन्हनि खे ऑर्डर मिलिया आहिनि, उहे कमु पिया कनि त उहे चवंदा जेको ऑर्डर ग़लति आहिनि, उन्हनि खे हीअ ऑर्डर मिलणु खपनि। हलो अगरि उन्हनि खे इहे ऑर्डर मिलणु खपनि त तॾहिं तव्हांजी यूनियन ज़िंदा यूनियन हुई न,
दफ़न त कोन थियल हुई न, तॾहिं तव्हीं छो सुतल हुआ? हींअर जेको सो तव्हीं चओ पिया त बाबा हिननि ग़रीबनि जा हक़ आहिनि, बिल्कुलु ग़रीबनि जा हक़ आहिनि, हिन जे हक़ लाइ सदाईं म्यूनिसिपल एम्प्लॉय यूनियन जदोजहद कई आहे। पोइ उहो चेयरमैन जो दौरु हुजे, उहो एडमिनिस्ट्रेटर जो दौरु हुजे, उहो डीसीएन जो दौरु हुजे, असां पंहिंजे पाण खे नुक़सानु ॾेई करे ग़रीबनि जा हक़ वठी ईंदा आहिनि। ऐं जॾहिं जे शइ जी ॻाल्हि था कनि त बाबा असां मुलाज़िमनि सां गॾु आहियूं, त बाबा जॾहिं असीं वेठा तॾहिं छो तव्हीं वेठल कोन हुआ? असां वटि उहे प्रूफ पियल आहिनि त उहो किथे वेठल हुआ जंहिं टाइम असीं त स्ट्राइक ते वेठल हुआसीं। असीं अॼु बि मुलाज़िमनि सां गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु आहियूं, परीं बि गॾु आहियूं, ऐं इनशाला जेको पघार आहे उहो म्यूनिसिपल एम्प्लॉय यूनियन ई वठी ॾींदी, बिना के मफ़ाद जे, बिना के शइ जे। हिन जे बारे में यूनियन तैयारी ॻाल्हाईंदी जी पघार पर साल बि कोन मिलियो आहे, वरी हींअर बजट पेश थी आहे। बिल्कुलु असां तैयारी ॻाल्हाईंदासीं। असांजी मीटिंगूं जेके आहिनि जारी आहिनि, चेयरमैन साहिब सां, सीएमओ साहिब सां, एमपी साहिब सां। असां बिना कंहिं तफ़री में वञण जे असांजी कोशिशि इहा आहे त असां ग़रीब मुलाज़िमनि खे पंहिंजा पघार नया जेके वधिया आहिनि उहे वठी ॾियूं। हिन वक़्तु जेको आहे राजा नूनारी आहे, मुस्तफ़ा हाजाणू आहे, ॿिनि जा कंहिंजा पघारूं बंदि आहिनि। मां इन ते वधीक मौक़ूफ़ हुन जा इंचार्ज ॾेई सघनि था त उहे ड्यूटियूं कनि था या कोन था कनि। चेयरमैन साहिबु इहा ई मज़दूर यूनियन हुई जंहिं हिकिड़ो इशू उथारियो हो त जेके मुलाज़िम ड्यूटियूं नथा कनि उन्हनि जा पघार बंदि कया वञनि। ऐं हाणे उनजो वधीक जेको जवाबदार हिकिड़ो जेको उन्हनि जो पंहिंजो इंचार्ज आहे उहो ॾेई सघे थो त इहे माण्हू ड्यूटी ते अचनि पिया या न पिया अचनि, ग़लति पघार बंदि थियो आहे या सही पघार बंदि थियो आहे, उहो वधीक मौक़ूफ़ उन इंचार्ज ॾेई सघनि था। सैनिटरी जेके वर्कर आहिनि पूरे शहर जो सुबुह गाॾी सफ़ाई कनि था, त उन हवाले सां एम्प्लॉय यूनियन तरफ़ां उनखे सिक्योर करण जे हवाले सां के इंतज़ाम कया? म्यूनिसिपल एम्प्लॉयज़ यूनियन हिते वॾो में वॾो कारनामो इहो कयो त हीअ जेके सैनिटरी वर्कर आहिनि, जेको हींअर मज़दूर यूनियन जो जेको सपोर्टर रहियो आहे ज़ाहिद मेमन साहिबु, ऐं नालो इन करे पियो वठां त उहो ऑफिस सुपरिटेंडेंट हो जेको सैनिटरी वर्करनि खे पंहिंजी ऑफिस में घणण कोन ईंदो, जेको हमेशह मुलाज़िम दुश्मन रहियो आहे। अॼु मुलाज़िमनि जे सॼण थी बीठो आहे त हीअ चए थो असां सां गॾु भेन असीं हुननि जो कमु करियूं, जॾहिं तूं हुननि खां नफ़रत कंदो में, तूं हुननि खे पंहिंजी ऑफिस में अचणु कोन ॾींदो में। अगरि इहा शइ ग़लति आहे त हीअ असांजा वेठा आहिनि अक़लियती बिरादरी आहे, जेके असांजा जमानदारी वेठा आहिनि, वधीक तव्हांखे उहे ॿुधाईंदा त जेके से हिननि खे ऑफिस में अंदरि कुर्सी में वेहण बि ॾींदा या कोन वेहण ॾींदा हुआ। इहो हिननि खे विहारण वारा इहा म्यूनिसिपल एम्प्लॉयज़ यूनियन आहे, हिननि खे हक़ वठी ॾियण वारी इहा म्यूनिसिपल एम्प्लॉयज़ यूनियन आहे। ज़ाहिद भाई तव्हां उहिदेदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं चवण जो मक़सदु इहो त जॾहिं मुलाज़िमनि जे हक़ लाइ बीबो आहे न त हिकु मुठ थी बीबो आहे। असां जॾहिं बि स्ट्राइकूं कयूं, जॾहिं बि धरणा आया, असां मज़दूर यूनियन खे बाक़ाइदे दावत ॾिनी, पर कॾहिं बि मुलाज़िम जे हक़ में असां सां गॾु न बीठा। अॼु उहे माण्हू था चवनि त असांजूं ग़लतियूं असां मुलाज़िमनि जा कम न कया। तव्हां मुलाज़िमनि जे कमनि सां गॾु उन्हनि जे जनाज़नि में वञणु छॾियो, तव्हां उन्हनि जे पढ़ण में वञणु छॾियो, तव्हां उन्हनि जे हर कम में वञणु छॾियो। अॼु जॾहिं तव्हांखे तव्हांजो मफ़ाद न पियो मिले त तव्हांजी कोशिशि पहिरीं इहा आहे त सैनिटेशन जे कुल्हे ते बंदूक रखी असीं पंहिंजा मफ़ाद पूरा करियूं। ऐं इहा हिननि खे चवंदसि त अगरि तव्हांखे एतिरो ई लाचार आहे मुलाज़िमनि जे हक़नि जो त हिकु मुठ थी बीहंदा त तेसिताईं मसइला ई कोन थियंदा। असांजो एमपी साहिबु, असांजो चेयरमैन साहिबु, असांजो एमएनए साहिबु इन ई हक़ में सदाईं रहिया आहिनि त हिते जेको सो अहिड़ो को बि माना शइ पैदा न थिए जेका ॿियनि डिस्ट्रिक्टनि में आहे। जीअं रिटायरमेंटनि खे पैसा कोन थी मिलिया, जीअं ग़रीबनि जा पघार ॿियनि हंधि कटिजनि था, पर माशाल्लाह हिते अहिड़ी का शइ कोन्हे। हिते कटौती सिर्फ़ु इन करे शुरू थी त पूरी सिंध में हिकिड़ी शइ रवाजु इहो शुरू थियो आहे, इहो हिकिड़ो लेटर निकितो आहे त गोस्ट एम्प्लॉयज़ तव्हां ज़ाहिर करियो। ऐं जॾहिं त असांजे मुखालिफ़ जेके हुआ उन्हनि बाक़ाइदे ते धरणो हणी इहा शइ कई हुई त तव्हां गोस्ट मुलाज़िम ॻोल्हियो। अगरि गोस्ट मुलाज़िम ॻोल्हण खां पोइ बि जेको सो हिननि खे तकलीफ़ आहे त पोइ हाणे तव्हीं पाण सम्झदार आहियो त गोस्ट जो सपोर्टर केरु रहियो आहे या गोस्ट एम्प्लॉय जेको एम्प्लॉयज़ आहिनि उनखे बचाइण वारो केरु रहियो आहे। असां म्यूनिसिपल एम्प्लॉय जी नज़र में सभु मुलाज़िम आहिनि। ऐं अॼु बि चवां थो त जिन जा पघार बंदि आहिनि असां वटि एम्प्लॉय यूनियन में अचनि, असीं उन्हनि जे बाक़ाइदे तदारक कंदासीं ऐं उन्हनि लाइ वेंदासीं ऐं उन्हनि लाइ ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि खे पंहिंजो हक़ु वठी ॾींदासीं। पर हू अचनि न पिया ऐं हू पंहिंजे माना जेको सो ॿिए किरदार ॾांहुं वञनि पिया त उन में तव्हां आवाम बि सम्झदार आहे, तव्हीं बि सम्झदार आहियो। इन खे हाणे वधीक असीं कुझु कोन था थी सघूं। असीं सिर्फ़ु इहो चवंदासीं त हक़ु वठिणो आहे त हिकु मुठ थियणो आहे। इहा मफ़ादनि जी जंग आहे जो आऊं चवां त 12 महीना माठ करे वेठुसि ऐं हाणे उथां थो, छाजे करे मूंखे पहिरीं चेयरमैन साहिब जो हथु मथे थियो, असांखे जेको सो हर शइ मिलणी। हाणे तव्हांजो अपोज़िशन जो मिसाल ईअं थो ॾियां त जॾहिं असां हिते स्ट्राइक पे कई त हू अंदरि वेठल हुआ, छाजे करे हुननि खे पैसा बि मिलिया पिए, हुननि खे तेल बि मिलियो पिए, हर शइ मिली पिए, त हुननि खे मुलाज़िम यादि कोन हुआ। जॾहिं त हाणे हर शइ बंदि थी वई आहे ऐं हाणे हिननि खे मुलाज़िम यादि आहिनि। हमेशह हिकिड़ी शइ असांखे तानो हणंदा त एम्प्लॉय यूनियन कुझु कोन थी करे, पर तव्हां मुलाज़िमनि जा व्यूज़ वठो।
एम्प्लॉइज हिननि मरणो हुजे पढ़णो हुजे उन्हनि जा थाणनि जा कम हुजनि उन्हनि जा ॿिया कम हुजनि त एम्प्लॉइज हुननि उन्हनि सां गॾु हर शइ ते बीठी आहे, पोइ राति जा 2 हुजनि या ॾींहं जा 2 हुजनि। एम्प्लॉइज न ॾींहुं ॾिठो आहे न राति ॾिठो आहे, पंहिंजे मुलाज़िमनि सां गॾु बीठल रही आहे। उन्हनि जी गवाही तव्हांखे मुलाज़िम पाण ॾींदा। असीं चऊं त उन खां बहितर आहे तव्हां पंहिंजे असांजे मुलाज़िमनि खां पुछा करियो त तव्हांजे दुख सूर तव्हांजे मसइलनि में त कहिड़ो माण्हू अची तव्हां सां गॾु बीठो आहे। असीं पंहिंजे मुखालिफ़ भाइरनि खे सिर्फ़ु एतिरो चवंदासीं त हक़ वठण जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, हक़ वठण लाइ गॾु बीहणो पवंदो आहे। तव्हांखे अगरि हक़नि लाइ एतिरो ई आवाज़ जदोजहद करणी आहे त जदोजहद करण लाइ सभु गॾु निकिरो त जदोजहद जी ख़बर पए जदोजहद कीअं थिए थी। पर हीअ जदोजहद कोन्हे, हीअ जेको त मफ़ाद परस्ती जंग आहे, जेका मफ़ाद परस्ती जंग में अगरि हीअ ईंदा त असां हिन सां गॾु कोन बीहंदासीं। असीं पंहिंजे मुलाज़िमनि सां गॾु आहियूं, असांजी मीटिंगूं असांजे MP साहिब सां असांजे चेयरमैन साहिब सां असांजे CMO साहिब सां हलंदड़ आहिनि ऐं इनशा अल्लाह ताला बिना कंहिं जेको सो कंध करण जे बिना कंहिं जेको सो तफ़री जे या बिना कंहिं शइ जे असीं इनशा अल्लाह पंहिंजो हक़ वठंदासीं ऐं पंहिंजो हक़ वठी ॾेखारींदासीं। जंहिंजो इहो आहे त तव्हां हींअर बि वेंदा त मुलाज़िमनि जा सर्विस बुक जेके गवर्नमेंट पघार वधाइनि सर्विस बुक ठहनि पिया ऐं उहे ई सर्विस बुक ठाहिण खां पोइ सिग्नेचर थींदा, सिग्नेचर थियण खां पोइ ऑडिट थींदा, उन खां पोइ अॻियों प्रोसेस पघार जो शुरू थींदो। पर असांजा मुखालिफ़ जेके आहिनि इहे सभु शयुनि खे छॾे डायरेक्ट वञी धरणे लाइ इन करे पिया वञनि जो हीअ ॾिसनि था त असीं इंतिज़ामिया खे ब्लैकमेल करियूं, मुलाज़िमनि खे पघार न मिले पर इंतिज़ामिया असां ब्लैकमेल थी करे असांखे पंहिंजा पैसा ॾेई छॾे। इन जंग खां असीं चवंदासीं असांजे अपोज़िशन खे त तव्हां हर शइ करण खां पहिरीं पंहिंजे जेको त ज़ाती मफ़ादनि खे छॾे मुलाज़िमनि लाइ पियो। असां त हमेशह इल्ज़ाम हणंदा आहिनि सिकंदर भट्टी पंहिंजे मफ़ाद लाइ थो विढ़े, पर आउं अॼु बि चवां थो त मूं उते जंग कयूं आहिनि जिते मूं पंहिंजे मुलाज़िम हक़ वठंदा आहिनि, जिते मूंखे ज़ाती नुक़सानु थियो हूंदो पर मूं मुंहिंजे मुलाज़िम खे नुक़सानु थियणु कोन ॾिनो वियो। म्यूनिसिपल तारीख़ में पहिरियों सर्विस बुक मुंहिंजो आहे जंहिंमें असांजे में सस्पेंड जो ऑर्डर लॻो, छाजे करे मुलाज़िमनि जे हक़नि लाइ मूं धरणो हुयो, मुलाज़िमनि जे हक़नि लाइ मूं जेको तो रोड बंदि कयो, उहो ई मुखालिफ़ दुर वारो जेको आहे जेको पंहिंजे हक़ पियो वठियो सर्विस बुक में एंट्री कई। अगरि असां मुलाज़िमनि जे हक़नि लाइ था विढ़ूं त हीअ चवंदा एम्प्लॉइज यूनियन ब्लैकमेलिंग थी करे। मूं वटि उहे सबूत पिया आहिनि, मूं वटि उहे स्क्रीनशॉट पियल आहिनि जंहिंमें मज़दूर यूनियन जो चयलु आहे त जेको सिकंदर रोड बंदि कयो पघारनि लाइ उहो ॿियो कुझु कोन्हे, ब्लैकमेलिंग आहे। अगरि सिकंदर भट्टी हक़ थो वठे, एम्प्लॉइज यूनियन हक़ थी वठे, उहा ब्लैकमेलिंग आहे। पोइ हीअ जेको बिना जेको गवर्नमेंट नोटिफिकेशन अञा ताईं कोन आयो आहे उन खां पहिरीं हेॾी वाह वाह करणु माना पोइ इहा ब्लैकमेलिंग में शामिल थी थिए या मुलाज़िमनि जे हक़नि में शामिल थी थिए, उनजो फ़ैसिलो तव्हां ते आहे। हिते वॾो एहतजाज थियो पूरी सिंध में, पूरी सिंध में जेको हिकिड़ी तहरीक हली जेका तहरीक म्यूनिसिपल एम्प्लॉइज यूनियन पूरी सिंध में टॉप ते आई हुई। 9 ॾींहं पूरा असां स्ट्राइक कई हुई सॼे शहर में, जंहिंमें असांजा वापारी बिरादरी गॾु हुई, असांजो MP साहिबु गॾु हो, असांजी पीपल्स पार्टी गॾु हुई, टणवंत खां जी अपोज़िशन गॾु हुई, टणवंत खां जा कॉम्पर्स असां सां गॾु हुआ। हिकिड़ी वॾी तहरीक हली हुई जंहिंमें म्यूनिसिपल एम्प्लॉइज यूनियन पूरी सिंध में सभिनी खां सुरखरू मथे रही। उन तहरीक में असांजे फ़ैसिला रखियल हुआ असांजे मथे जेको हेड ऑफिस में, उन्हनि जेको फ़ैसिलो कयो उन खां पोइ टणवंत खान में हिकिड़ो इहो बाक़ाइदे लाड़ शहर में वाहिद म्यूनिसिपल एम्प्लॉइज जनरल सेक्रेटरी सिकंदर भट्टी हो जेको हिन कमेटी जो मेंबर जो कराची ताईं, जंहिंमें असांजो फ़ैसिलो थियो सेक्रेटरीट में। उन में इहा शइ ज़ाहिर थी त ट्रेज़री म्यूनिसिपल जे कानून में ई कोन्हे, आइन में ई कोन्हे, ऐं हुते इहो फ़ैसिलो थियो त बाबा ट्रेज़री न त पर ऑनलाइन जेको सिस्टम आहे ऑनलाइन ते असांजो कमु हले पियो ऐं इंशाल्लाह जेतिरो जल्दी थी सघियो ओतिरो ऑनलाइन थींदो। असांजो MP जाशा बुखारी बाक़ाइदे इजलास में जेको त बीह करे हिन ग़रीब मुलाज़िमनि लाइ बलदिया लाइ ॻाल्हायो, जंहिंमें ट्रेज़री जो मौक़ुफ़ वाज़े ऑनलाइन जो मौक़ुफ़ वाज़े छॾियल आहे। जेको तव्हां तकरीरूं साईं MP साहिब जी इजलास जूं खणंदा त हुन में वाज़े शइ छॾियल आहे त असांजो वाहिद टणवंत खान जो MP हो पूरी सिंध मां इहो हिकिड़ो थियो जे बलदिया लाइ आवाज़ उथारियो त हुनजो पघार ऑनलाइन कयो वञे। मौजूदा जेको त इजलास में असांजे MP साहिबु इहो आवाज़ उथारियो त ग़रीब मुलाज़िमनि खे जेको तव्हां गवर्नमेंट पघार वधायो आहे इहो मुतालबो असांजे MP साहिबु उते रखियो हो त असांखे जेको पघार तव्हां 7% वधाइणो आहे त असांखे उनजी OCT बि वधाए ॾियो त असांजा ग़रीब मुलाज़िम जेके परेशान थी रोड ते था अचनि असीं उनखे बिना कंहिंजे जेको त परेशानी असीं उनजा पघार वधायूं। असांजो MP साहिबु बाक़ाइदे हिन शइ में जेको तो हींअर साणी एक्टिव आहे त मुलाज़िमनि जा पघार जेके आहिनि गवर्नमेंट खां वधिजनि, असीं पंहिंजे मुलाज़िमनि खे ॾियूं। ज़ाहिद भाई ॿी हिकिड़ी शइ जेको मुंहिंजे ख़्याल सां तव्हां साफ़ियनि खे इल्म में न आहे, मज़दूर यूनियन जंहिं शइ ते सियासत करे पई त ग़रीबनि जी पेंशन रोकी वई, जंहिं ते मज़दूर यूनियन एहतजाज कयो उन खां पोइ पेंशन जारी थी, जंहिंखे आउं ईअं लफ़्ज़ चवंदुसि त
मज़दूर यूनियन खे पुछा करियो, अगरि हिकिड़ो नंढिड़ो एहतिजाज थी करे त साफ़ी बिरादरी खे घुरायो एक्टिव थी करे त पोइ ॾिसो असां एहतिजाज कयो आहे। ऐं जॾहिं अगरि उहो एहतिजाज थियो त उन जी का तस्वीर वग़ैरह का शइ हूंदी। पेंशन जेका रोकी वई हुई त उनजो कारण सिर्फ़ु इहो त कुझु अहिड़ा माण्हू जेके इन दुनिया मां गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे ज़ाहिर करण लाइ उन्हनि जा अकाउंट जेके ते हलनि पिया, उन्हनि जी पेंशन हले पई, जंहिं ते ऑडिट ऑब्जेक्शन हो, उन ते जेको तो चेयरमैन साहब हिकिड़े ॾींहुं लाइ पेंशन रोकी ऐं ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन ॻाल्हाए करे पेंशन कराए छॾी हुई। ऐं एहतिजाज जेके आउं ईअं चवंदुसि त मूं वटि जेके त 4 माण्हू पेंशनर आया, उहा 4 ई माण्हू घुराए तव्हांखे बाक़ाइदा उन साम्हूं विहारे सघां थो। उन्हनि इहा ॻाल्हि कई त साईं असांजी अञा पेंशन कोन आई आहे। उन साम्हूं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। चेयरमैन साहब चयो त बाबा आउं कराची वियल हुउमि, अची वियो आहियां, पेंशन जेका हुई असां जंहिं शइ जे करे कई उहा असां क्लियर करे छॾी आहे ऐं पेंशन मूं साइन करे ॾी आहे। सीएमओ साहब वेठो आहे मीटिंग में डिस्ट्रिक्ट ऑफिस में, जीअं अचे थो पेंशन साइन करे थो। सीएमओ साहब जीअं आयो पेंशन साइन करे ऐं पेंशन जेको त मोकिले छॾी। हाणे हू था चवनि त पेंशन थी कोन थिए। अगरि भाउ मुंहिंजा पेंशन न पई थी त सिंध बैंक जी नेशनल बैंक जी पेंशन जी पघार गॾु कीअं थिया, जॾहिं त क्लियरिंग ईअं रही आहे हमेशह त हिकिड़े ॾींहुं अगरि चेक जमा थो थिए त 2 ॾींहं खां पोइ जेके से पैसा अचनि था, सही आहे। पर अगरि क्लियरिंग पोइ जमा थी आहे पेंशन जो चेक त पेंशन पघार सां गॾु कीअं थी वियो, जॾहिं त गॾु जमा थी हुई पेंशन ई हो त इन करे पेंशन थी वई। मुलाज़िमनि खां तव्हां व्यूज़ वठी सघो था त पेंशन ई पघार ॿिन्ही गॾु खयो आहे। हाणे हिकिड़ी शइ ते माना जेका आहे कोन उन ते सियासत करणु इहा त ग़लति शइ आहे। ऐं मुंहिंजे मुखालिफ़ भाइर जेके नादान भाइर उन्हनि खे चवां थो बाबा तव्हांखे हक़ु खपे, तव्हां म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन वठो जेका CB आहे, जंहिं वटि राइट आहे। तव्हां असां वटि अचो, हिकु मुठ थी करे पाण जेको तो थधे माहौल में पाण पघारनि जे मामलनि ते ॻाल्हाईंदा करींदा। बाक़ी अगरि शुरू में ई माना जेको तो बिना नोटिफिकेशन अचण जे असां माना तेश में हलिया वञूं त उनखे जेको तो पघार जी जंग या मुलाज़िमनि जो हक़ु कोन चइबो आहे, उनखे चइबो आहे पंहिंजी ज़ाती जंग ऐं पंहिंजा ज़ाती मफ़ाद। इन करे वेठा आहिनि सभु मुलाज़िम असां सां गॾु, हिननि जी पेंशन बि गॾु थी आहे ऐं पघार बि नेशनल बैंक जो गॾु थियो आहे। अगरि तव्हां रिकॉर्ड कढाए सघो था नेशनल बैंक मां त तव्हां ॾिसी सघो था त पेंशन ऐं पघार ॿई हिकिड़े टाइम ते थियनि। पर हीअ अलाए कहिड़ी वाह वाह लाइ त बाबा जेको त पेंशन थी कोन्हे, असां एहतिजाज कयो, असां जेको त फलाणो कयो, म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन विकामी हुई, म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन कुझु कोन कयो। वाह, म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन पघार बि करायो ऐं म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन जेको त पेंशन बि कराई। ऐं हमेशह इहो दस्तूर रहियो आहे त म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन ई आहे जंहिं रोड बंदि कया आहिनि, जे धरणा आया आहिनि। तव्हांखे अगरि मज़दूर यूनियन किथे ॾिसण में अचे त ज़ाहिद भाई तव्हां प्रणव मोहन खान जा आहियो रिहायशी, ठीकु आहे, हिकिड़ा शहरी आहियो, तव्हां हिकिड़ा साफ़ी बि आहियो। तव्हां किथे बि मज़दूर यूनियन जो एहतिजाज तव्हां 3-4 साल में ॾिठो आहे या 5 साल जे अंदरि तव्हां ॾिठो आहे त हीअ मुलाज़िमनि जा मुआफ़िज़ रहिया हुजनि या मुलाज़िमनि खे हिननि हक़ वठी ॾिजा हुजनि? कॾहिं प्रणव मोहन खान जी तारीख़ में तव्हां त कोन ॾिठो हूंदो। 5 साल में तव्हां ॾिसो त इहे म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन आहे जंहिंमें बारिशूं हुजनि का शइ हुजे उहे एहतिजाज करे पंहिंजे मुलाज़िमनि खे हक़ वठी ॾींदा आहिनि। पोइ उन में कहिड़ो बि निज़ाम हुजे, हर निज़ाम में म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन अॻु भराई रही आहे। ऐं हींअर बि इनशाअल्लाह असां पंहिंजे MP सां, पंहिंजे चेयरमैन सां, पंहिंजे MNA सां, पंहिंजे CMO साहब सां मिली करे असां हिन मसइले जो हल कढे मुलाज़िमनि खे जेको पंहिंजो हक़ ॾियारींदासीं। बिलामिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी आऊं मोहम्मद मोहबम भट्टी, म्यूनसिपल एम्प्लॉय यूनियन म्यूनसिपल कमेटी टनो मोहम्मद खान जो इतलाह सेक्रेटरी। साईं मुंहिंजा इहो जेको कल्ह खां वठी जेका वावेला कई पई वञे त असांजे हक़नि ते धाड़ो, असांजे हक़नि ते धाड़ो, असीं एहतिजाज कंदासीं, असीं हीअ कंदासीं। सभिनीनि खां पहिरियां उन्हनि जेके कल्ह खां वठी उथिया आहिनि दोस्त, असांजा ऑफिसर बि थी रहिया आहिनि, असांजा मुलाज़िम बि थी रहिया आहिनि। उन्हनि खां सवाल थो करियां त तव्हां जॾहिं म्यूनसिपल में ड्यूटी कंदा हुआ, म्यूनसिपल जा तव्हीं ऑफिसर हूंदा हुआ, सिर्फ़ु तव्हां उन्हनि खां इहो पुछा करियो त तव्हां उन्हनि मुलाज़िमनि जा तव्हांजो कहिड़ो लहजो हूंदो, उन्हनि मुलाज़िमनि सां तव्हांजी वहक कहिड़ी हूंदी हुई। अॼु तव्हीं उन्हनि मुलाज़िमनि वञो था ऐं उन्हनि खे वञी बरगलायो था त एम्प्लॉय यूनियन तव्हांजे लाइ कुझु कोन कंदी, असीं सभु कुझु कंदासीं। तव्हां खां असीं सिर्फ़ु इहो था पुछा करियूं उन टाइम ते तव्हीं किथां आया हुआ जॾहिं इहे ई मुलाज़िम हुआ, इन्हनि मुलाज़िमनि खे तव्हीं कुर्सियुनि ते कोन वेहणु ॾींदा, उन्हनि खे पट ते वेहणु ॾींदा हुआ। अॼु जॾहिं तव्हीं रिटायर थिया आहियो, अॼु तव्हीं चओ था त असीं इन्हनि मुलाज़िमनि जा ॿांह ॿेली आहियूं, हक़ ॾोकी आहियूं। असीं क़तन बिल्कुलु पंहिंजी एम्प्लॉय यूनियन सां हर ॻाल्हि में असीं ॿधियलु आहियूं, असीं इन्हनि सां गॾु कोन आहियूं। बाक़ी जेतिरे क़दुरु पघारनि जी ॻाल्हि आहे, असांजे सिटी चेयरमैन साईं शाहनवाज़ साहब सां ऐं असांजे म्यूनसिपल कमेटी जे चीफ म्यूनसिपल एजाम मला साहब सां ॻाल्हायो आहे।
बजट अला कंदो हिकिड़े ॿ ॾींहं में पेश थी वेंदी, उहो पघारनि जो मसइलो बि हल थी वेंदो हुयो। बाक़ी जेके दोस्त ड्यूटियूं कोन था कनि उहे दोस्तनि जे हवाले सां असांखे पघार असांजा बाबा जेको तव्हां पाण साफ़ थी वियो, तव्हां पाण ॿुधायो जेको जंहिं बि इदारे में जेकॾहिं को माण्हू ड्यूटी न कंदो उनखे पघार किथां मिलंदो, मूंखे तव्हां ॿुधायो। असीं ड्यूटी न करियूं, असीं बदमाशी बि करियूं, असीं गुंडागर्दी बि करियूं, पोइ बि असांखे माना पघार ॾिना वञनि, इहो कतनि इहो राज जेको आहे ते उहो कोन हलणु ॾींदासीं। ऐं वधीक चवंदुसि त हिननि दोस्तनि खां सिर्फ़ु इहो ई मुंहिंजो सुवालु कयो वञे, हिननि खां तव्हां सिर्फ़ु इहो ई पुछा करियो त जॾहिं तव्हीं ऑफिसर हुआ तव्हां कहिड़ा फाड़ा मारिया हुआ। तव्हां बि ऑफिस सुपरिटेंडेंट थी रहिया आहियो ज़ाहिद साहबु, इम्तियाज़ साहबु जेको चए थो आऊं मज़दूर यूनियन जो चङो मुड़ुसु हींअर आहियां, उन्हनि पंहिंजे पीरियड में मुलाज़िमनि सां कहिड़ो ई सही हलिया हुआ, कतई सही कोन हलिया। अॼु जेकॾहिं उहे रिटायर थिया आहिनि, ही मफ़ादनि जी जंग आहे, हुननि जा पैसा कोन था मिलनि, ही सिर्फ़ु हुननि खे ऐं ख़ुदा जो कसम कसम खणी ॻाल्हि थो करियां, जेकॾहिं हुननि खे पैसा मिली हलिया न, हिननि खे मुलाज़िम यादि कोन हूंदा, ही वेंदा हलिया। ॿुधव, बराए महिरबानी हक़ हक़ चइबो, सच सच चइबो। सर बिल्कुलु असां इन मैटर ते जेको इंतिज़ामिया राब्ते में आहियूं, पर असां सिर्फ़ु उन्हनि मुलाज़िमनि जी मालिकी कंदासीं जेके ड्यूटियूं कनि था। ऐं जेके जिन गौसिट मुलाज़िमनि जा पघार बंदि थिया आहिनि, अहिड़ा काफ़ी सारा मुलाज़िम आहिनि जेके ड्यूटियूं करण जे लाइ तयारु कोन्हे, उन्हनि जा आर्डर बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते निकिता आहिनि, पर उन आर्डर खे उन्हनि छॾे छॾियो आहे। पोइ बि कुझु मसलतनि जे करे उन्हनि जा पघार जेको सो हिते चेयरमैन साहब ऐं इहो ॿिया टिया अॻा ठीकु आहे लोकल माण्हू थियनि था, थींदा रहिया। पर हाणे हिन वक़्तु जॾहिं जेको सो सॼी सिंध में इहा मुहिम हले पई त बाबा मुलाज़िमनि खां ड्यूटियूं वठो ऐं गौसिट मुलाज़िमनि जी निशानदेही करियो। ऐं असां वटि टनमोहन खान में ई मिसाल आहे जो 2012 मां जा जेके मुलाज़िम आहिनि उहे सिर्फ़ु टनमोहन खान में ई बची सघिया आहिनि। तव्हां सॼी सिंध में जेको सो ख़बरचार वठंदा जेके 2012 में जून खां पोइ भर्तियूं थियूं हुयूं, उहे तक़रीबन सॼी सिंध मां मुलाज़िम जेको सो गवर्नमेंट जेको सो रद्द करे ऐं उन्हनि खे कोर्ट बि जेको सो को रिलीफ कोन ॾिनो आहे। हुन बावजूदि अगरि पोइ को माण्हू ड्यूटी नथो करे ऐं वरी पघार जे लाइ एॾी वॾी तक़ाज़ा करे थो बि माना हिन अंदाज़ में त पोइ जेके माण्हू वीचारा सॼी ॾींहुं राति ड्यूटियूं कनि पिया ऐं उन्हनि जी हक़ तलफ़ी आहे। हिकिड़ा माण्हू सॼो ॾींहुं सुबुह जो 5 बजे 4 बजे खां वठी अची शहर साफ़ु कनि, ऐं हिकिड़ा माण्हू जेको सो पंहिंजनि कमनि कारनि ज़मीनदारियूं कनि, ऐं जेॾी महिल वरी पघार बंदि थिए त वरी पाण खे मज़लूम ज़ाहिर कनि। ऐं सम्झां थो या त जेके ड्यूटियूं कनि पिया उन्हनि सां जेको सो न उन्हनि जी हक़ तलफ़ी। अगरि हिते का बि अहिड़ी माना वादी भर्ती थियल कोन्हे का, वैकेंसियुनि जे हिसाब सां ई भर्तियूं थियूं हुयूं, पर जीअं त पोइ कुझु मुलाज़िम जेको सो बैंड पीरियड में भर्ती थी विया, हालांकि उन टाइम ते बि म्यूनसिपल खे मुलाज़िमनि जी ज़रूरत हुई, पर उहे पोइ बैंड पीरियड में भर्ती थिया। उन्हनि खे बि असांजे हितां जे MP एजाज शाह साहब जेको सो ख़ुशूसी हुन में दिलचस्पी वठी ऐं उहे मुलाज़िम असांजे कराची मां कंफर्मेशन कराए ऐं उन्हनि जा बि पघार जेको सो रेगुलर करे छॾिया। असीं हिते असांजे इम्प्रेंट जुड़ण लाइ असांखे हिते अंदरि कुर्चियुनि ते कोन वेहण ॾींदा हुआ। जाज साहब उहो मेंबर साहब इहो बि असांखे धरकारी भॼाई ॾींदो, असांखे वेहण सेखारे थो इम्प्रेंट जुड़ण हिते असांखे सीटनि ते असीं पटनि ते असांजी मायूं बि ईंदियूं पटनि ते वेहंदी हुयूं, इज़त ॾिनी वठाए ॾिनी असांजे इम्प्रेंट जुड़ण वठाए ॾिनी सभु कुझु। इहा पघार जा मसइला आहिनि, पघार जा मसइला आहिनि। चवनि था असांजे वादी हाणे हीअ चवनि था असीं वादी मिलंदी तव्हांखे मथां आर्डर अचनि, मथां आर्डर आया कोन आहिनि, असीं त अणपढ़ियल आहियूं। पोइ हाणे हिननि जा साईं वारनि खे वॾा चेयरमैन आहे CMO आहे साहब, हुननि खे बि महिरबानी करे के असांजे बि सना सना बच्चा आहिनि, असांजे बि सना सना असांखे वादियो असांजो कमु हीअ आहे, असांजो बेक बैलेंस असांजे कोन्हे, ॿार ॿनी ॿारो असांजे कोन्हे, असांखे पैसा ॾियण वञा, असांजे स्कूल जा ॿार फी कोन था भरी सघूं। हा वादी असांजो हक़ आहे, साईं खे चयूं त चेयरमैन साहब खे वादी असांजो हक़ आहे। असांजो कारोबार सभु पघार ते आहे, असांजा ॿिया गाॾा कोन था हलनि, न असांखे ॿी नौकिरी कोन, न असांजी होटलूं आहिनि, न दुकानूं आहिनि। असांजी महिरबानी करे असांखे नंढे तरीक़े में असांखे ॾियणो खपे। हिननि जा तो ही मुस्लमान कमु पिया करनि, हुननि जी दुकानूं आहिनि, केरु कपिड़े जी दुकानूं आहिनि, केरु गॾा गाली पियो हलाए, केरु छा पियो करे, केरु छा बनियूं ॿार करनि, हिननि खे ना बि ॾींदा तॾहिं बि ख़ुशि आहिनि। पर असांजो हक़ आहे साईं बादशाह, असांखे ॾियणो वञे, असांजी महिरबानी करे असांजा सना सना ॿार, असांजी स्कूलूं छॾिजी वियूं ॿारनि जी, सभु जॻह मिली वियो। तव्हां चयो ऑर्डर वठी अचो, ऑर्डर सभिनि खे थी विया आहिनि। साईं बादशाह हाणे किथां ऑर्डर असीं वठी अचूं, किथां वञूं, सभिनि थी विया, असांखे मिलणु खपे असांजी वादी, असांजो हक़ आहे। असीं इम्प्रान जुनियल सां ॿधियल आहियूं, असीं हिन गॾु आहियूं, सभु जुनियल गॾु ई सभु असांजे गुजराती सभु सही गुजराती सभु गॾु हुआ। ख़ाली 19-20 थी वियो आहे हींअर, हुन करे ई थी वियो आहे ॾिचो, न त सभु सिकंदर साहब जा गॾु हुआ।
सिकंदर असांजे कम बि कराया आहिनि, हीअं कोन्हे असीं छाजे लाइ इन में पोयां पिया घुमूं, असांजे कम बि कराया आहिनि, वठे ॾिना हक़ वठे ॾिना, ख़ाली हिकिड़े साल थी वाधी कोन मिली आहे, हुन में ई घोड़ा थी आहे।